सिंध के मौसम से गॾु मां तव्हां दोस्त वकार हले रहिया सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली मतिलबु दोस्तो मौसम की ॻाल्हि कंदासीं त सिंध ऐं बलूचिस्तान में मौसम कीअं हूंदो छा सूरत हूंदी फेबरवरी जे आख़िरी ॾींहंनि में मौसम कीअं हूंदो ऐं किथे किथे बरसाति हूंदी फेबरवरी जे आख़िरी 15 ॾींहंनि में या फेबरवरी जे आख़िरी हफ़्ते में को मग़रबी सिस्टम आहे या न आहे मुकमल मालूमात डिटेल सां तव्हांखे हिन वीडियो ते ॾींदुसि बस तव्हां वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जेके दोस्त नया आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे पेज खे फॉलो कयो लाइक कयो कमेंट कयो दोस्तो अचो त ॻाल्हि कयूं मौसम जी त जनवरी जा 15 ॾींहं आख़िरी मौसम कीअं हूंदो छा सूरत हूंदी जेके नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे पेज खे फॉलो कयो दोस्तों सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं बरसाति जे बारे में अगरि बरसाति जे बारे में ॻाल्हि कयूं त फेबरवरी जी आख़िरी हफ़्ते में मतिलबु आख़िरी जेके 2-3 ॾींहं आहिनि उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं मार्च जे पहिरीं हफ़्ते में हिकु मग़रबी सिस्टम नज़र अचे पियो बहरहाल इन जी अञा कंफर्म रिपोर्ट न आहे छो त काफ़ी ॾींहं पिया आहिनि या मग़रबी सिस्टम नज़र अचे पियो हिन मार्च तस्वीर तव्हां ॾिसो था त 27-28 फेबरवरी उनखां पोइ अगरि ॻाल्हि कयूं मार्च महीने जे पहिरीं हफ़्ते में हिकु ज़बरदस्त मग़रबी सिस्टम जेको बलोचिस्तान में दाख़िल थींदो बहरहाल इन जी कंफर्म रिपोर्ट इंशाल्लाह तव्हांखे वक़्त ते ॾींदासीं दोस्तो अगरि वधीक मौसम जी ॻाल्हि कयूं त फ़िलहाल को अहिड़ो ख़ासि बरसाति जो सिस्टम न आहे फेबरवरी जी आख़िरी जेके ॾींहं आहिनि उन में को बि अहिड़ो ख़तरनाक सिस्टम न आहे बहरहाल 20 ऐं 21 तारीख़ अगरि ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जे ओतिरे इलाइक़नि में हिन तस्वीर में तव्हां ॾिसो था त पाकिस्तान जे जेके ओतिरे इलाइक़ा आहिनि इन इलाइक़नि में हिकु ज़बरदस्त मग़रबी सिस्टम आहे जेको अचे पियो अगरि ॻाल्हि कयूं त इस्लामाबाद KPK कश्मीर गिलगित इन इलाइक़नि में सुठी बरसाति वसाईंदो बहरहाल अगरि ॻाल्हि कयूं 100 मिलीमीटर ताईं बरसाति थी सघे थी ॻणण सां गॾु बरसाति थी सघे थी त उन जा आसार हूंदा जेके अगरि ॻाल्हि कयूं त पंजाब KPK ऐं उत्तर बलूचिस्तान जे कुझु इलाइक़नि में ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था 20 ऐं 21 तारीख़ जंहिं सबबि अगरि ॻाल्हि कयूं त सिर्फ़ु उत्तर सिंध ऐं ओलह सिंध जे कुझु इलाइक़नि में बरसाति थी सघे थी बहरहाल उनजी बि कंफर्म रिपोर्ट न आहे छो त ही सिस्टम डायरेक्ट हेठ न पियो थिए सिस्टम पाकिस्तान जे ओतिरे इलाइक़नि में आहे इन जे आसार सबबि सिंध जे कुझु इलाइक़नि में हल्की या दरमियानी बरसाति थी सघे थी बहरहाल इन जी कंफर्म रिपोर्ट इंशाल्लाह वरी तव्हांखे वक़्त ते ॾींदासीं त फ़िलहाल पंहिंजो कमकार जारी रखो फ़िलहाल कहिड़ो ख़ासि सिस्टम न आहे जेको डायरेक्ट सिंध में हेठि थिए जंहिंमां सिंध में वॾियूं बरसातूं थियनि त अहिड़ो को बि सिस्टम परे ताईं नज़र न पियो अचे दोस्तो इहो बरसातनि जे बारे में सिंध ऐं बलूचिस्तान में फ़िलहाल कहिड़ा ख़ासि बरसातनि जा इम्कान न आहिनि ऐं 20-21 तारीख़ कुछ इम्कान आहिनि कुझु इलाइक़नि में ऐं छो त सिस्टम जा आसार आहिनि उनजी कंफर्म रिपोर्ट तव्हांखे वक़्त ते ॾींदासीं हाणे ॻाल्हि कयूं हवाउनि जे बारे में त हवाउनि जी छा पोज़ीशन हूंदी सिंध में तव्हांखे पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां त 17, 18, 19 तारीख़ सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जूं तेज़ हवाऊं लॻंदियूं वरी ॿुधाईंदो हलां 17, 18, 19 तारीख़ सिंध जे काफ़ी इलाइक़नि में ॾखण जी तेज़ हवा लॻण जा इम्कान आहिनि हिन मॉडल जी तस्वीर में तव्हां ॾिसो था त तेज़ हवाऊं आहिनि जंहिंजी स्पीड 3 किलोमीटर ताईं वञी सघे थी ऐं अगरि ॻाल्हि कयूं त ही फसलनि जे लाइ कणिक जे फसलनि लाइ सरें जे फसलनि लाइ नुक़सानकार आहे 25-30 किलोमीटर जी रफ़्तार सां हवाऊं तमामु तेज़ हूंदियूं आहिनि बहरहाल अञा काफ़ी ॾींहं पिया आहिनि मौसम आहे चेंज थी सघे थो छो त फ़िलहाल जेके इम्कान नज़र अचनि पिया उहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 17, 18, 19 तारीख़ ते ॾखण जूं तेज़ हवाऊं लॻण जा इम्कान आहिनि त दोस्तो इहो मौसम जो हवालु जेको मूं तव्हांखे ॾिनो त 17, 18, 19 तारीख़ सिंध जे काफ़ी इलाइक़े में ॾखण जूं तेज़ हवाऊं उन खां पोइ वरी उत्तर जूं नॉर्मल हवाऊं शुरू थी वेंदियूं ऐं बरसाति जा फ़िलहाल के बि अहिड़ा ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि मौसम में अगरि को बदिलाव थी वियो त इंशाल्लाह तव्हांखे उनजे बारे में इन पेज में वीडियो ठाहे अपलोड कंदुसि त महिरबानी करे जेके नया दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे पेज खे फॉलो कयो लाइक कयो कमेंट कयो हीअ सिंध विद अपडेट पेज आहे हिन में तव्हांखे सिंध ऐं बलूचिस्तान जे बारे में मौसम जे बारे में मालूमात ॾींदुसि त पंहिंजो फ़िलहाल कमकार जारी रखो ॾींहं जे वक़्तु हाणे गर्मी में इज़ाफ़ो थींदो ऐं सर्दी में घटिताई थींदी हाणे का बि अहिड़ी ख़ासि सर्दी जी लहर नज़र न पई अचे ना ई की सिंध में अहिड़ी ख़ासि बरसाति जा इम्कान आहिनि तव्हां प्यारनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी